ये इतनी हवा माना फुल न हुजे न फुल न हुजे चाक जो नुक़सान है। अच्छा यार मां पहिरियों चक्कर थो ॿुधां ज़ोएब चाक जेको लीकेज कंदी आहे न हवा ज़्यादा जे करे कंदी आहे। अच्छा अच्छा ही मुंहिंजो दोस्त आहे ज़ोएब सिंधी ऐं अॼु असां वञी रहिया आहियूं घारे खां पोइ मकली गगर फाटक जे पेट्रोल पंप ते पहुतासीं त हिन नंढे पेट्रोल विझणु शुरू कयो। हिन खे मूं चयो त तव्हांजी उमिरि एतिरी न आहे तव्हां पढ़ो पर चई साईं मजबूरी आहे छा कजे घर जा हालात सही न आहिनि। सिक्योरिटी गार्ड ऐं पाण में मज़ाक करे रहिया हुया। सिक्योरिटी गार्ड चयो त बाबा हे कोप जेके पिया आहिनि तव्हां खण सफ़ाई सुथराई जो ख़्यालु कर। सो दोस्तो ख़ैर सां इहो वीडियो भरे करे असां पहुतासीं घारे ऐं ही टाउन कमेटी आहे घारे जी जेके तव्हां हिन वीडियो में ॾिसी रहिया हो। टाउन कमेटी जे अंदरि ई आहे प्रेस क्लब घारो ऐं प्रेस क्लब घारो जो आहे सदर मोहतरम साईं ज़ुल्फ़कार ख़ासकली साहब ऐं जनरल सेक्रेटरी आहे सैयद इमरान अली। हिन प्रेस क्लब में जेके अख़बारून अवामी आवाज़ हिलाल पाकिस्तान सोब सिंध एक्सप्रेस उर्दू एक्सप्रेस कोशिश उम्मत नवा वक़्त ऐलान ऐं ख़बरूं टीवी चैनल में जेके चैनल मौजूदु आहिनि उन में मेरा टीवी KTN समा उर्दू एक्सप्रेस न्यूज़ ऐं आवाज़ टीवी। साईं ज़ुल्फ़कार ख़ासकली साहब जूं इज़तूं ऐं मोहबतूं कॾहिं न विसरंदियूं। तारीख़ फिक्स करे दोस्तो निकितासीं ज़ोएब खे चयो तूं हेलमेट पाए ऐं असां वधी रहियासीं मकली तरफ़ त रस्ते में ही बुज़ुर्ग मिलियो। वॾा ख़ुशि चाचा ही छा आहे हिन में? ये बोतल खाली पोइ इहे मेड़े करे काॾे कंदे? अच्छा अच्छा ये माना जेके पुराणो सामान वठंदा आहिनि लो माना इहे घणे किलो चाहे खपंदियूं? 50-60 किलो वठंदा। अच्छा पोइ हिकिड़े ॾींहं में तव्हां भरियो? अच्छा तव्हां पाण केरु चाचा? जोखिया आहे अलाह ख़ुशि करे। गाॾियुनि अंदरि जेके मुसाफ़िर पाणी जूं बोतलूं पी करे रस्तनि ते रोडनि ते उछलींदा आहिनि उहे हे चाचो मेड़ींदो आहे ऐं मेड़ में 3-4 ॾींहं हिनखे लॻंदा आहिनि। कटो फुल थींदो अथसि ऐं पोइ ही खपाईंदो आहे 60 ऐं 70 रुपया किलो। सो दोस्तो ख़ैर सां असां पहुची वियासीं मकली नेशनल प्रेस क्लब ठठो में ऐं साईं मोहम्मद रमज़ान जेको जनरल सेक्रेटरी आहे उन सां मुलाक़ात थी। साईं अब्दुल समद जोखियो साहब बि वेठो उन सां बि कचहरी थी ऐं साईं अहमद ख़ुश्क जेको ख़ज़ानची आहे न नेशनल प्रेस क्लब ठठो जो ऐं उते उन्हनि सां मुलाक़ात करे असां जॻह सिलेक्ट कईसीं। साईं मोहम्मद रमज़ान खे मूं चयो त साईं अंदरि नथा लॻायूं ॿाहिरि था लॻायूं त जीअं आम माण्हू बि हिन मेले खे ॾिसी सघे मोटरसाइकिल साइकिल ऐं गॾु गाॾे वारो। मकली में साईं रमज़ान मेमण सां किताबी मेले जी तारीख़ मुक़ररु करे जॾहिं मां वापसि अची रहियो हुयुमि त रस्ते ते ई मूंखे कुकड़ ॿधल नज़र आया ऐं हिन खां मां पुछो जेको मालिक वेठो हुयो केतिरा कुकड़ डेली खपाईंदा आहियो? ऐं हवाई रोज़ी आहे कॾहिं 5 दाणा कॾहिं 2 दाणा कॾहिं कुल बुक वन। ऐं खणी केतिरा ईंदा आहियो? ॻोठनि मां ई खणी ईंदा न माण्हू? असीं त वेठा हूंदा आहियूं ॻोठ वारा माण्हू खरींदा न असां विकिणंदा जीअं हे 2 दाणा खणी आयो विकिणण हा कई ॻोठ वारा ईंदा न असां विकिणंदा पोइ उहो वरी तव्हांखे माना ओतिरी मज़ूरी ॾींदा आहिनि? उहो असां जीअं वरितोसीं 700 रुपया किलो हा त असां वरी 800 रुपया किलो विकिणंदा आहियूं। अच्छा असांजी 100 रुपये मज़ूरी हूंदी आहे किले जे हिसाब सां। ठीकु सही ख़र्चो माना तोर जे हिसाब सां ॾींदा आहियो? हा वज़न जे हिसाब सां। वज़न जे हिसाब सां उहो जेके खपाईंदा आहियो लिखंदा वेंदा आहियो? हा काउंट कंदा आहियूं त केतिरे जा वरितासीं केतिरे जा विकियासीं बाक़ी घणा पाता घणे जा पिया। सही ज़बरदस्त। तव्हां पाण केरु? मला मला नालो तव्हांजो? वाहिद बख़्श मला। वाहिद बख़्श हिन ई ॻोठ में था रहो न? शहर में किथे गुजे में? गुजे में। महिरबानी महिरबानी शाबाश आहे यार कुर्ब महिरबानी शाबाश आहे। सीअ में वेठो आहियूं यार कारोबार आहे रोज़ी आहे करणी आहे ज़बरदस्त। आबाद हुज प्यारा महिरबानी।